पनुआकिल समेत सखर ज़िले अंदर ॿेलनि जी तबाही जारी आहे। वण कतराइण समेत सरकारी ज़मीननि ते कब्ज़नि जो सिलसिलो तेज़ बणियल आहे। वणनि जी मालिकी करण बि ॾोहो तसव्वुर बणिजी वियो आहे। डीएफओ सखर होश मोहम्मद शर ऐं एहसन बुरड़ो संदसि टीम माफ़िया वणनि जी ग़ैर क़ानूनी वाढे समेत पवारी ॿेले, शाह ॿेले, केटी आबाद, बागड़जी, शाहपुर, सिधूजा, गिदपुर खान ॿेलो, नांग ॿेलो, केटी, धारेजा, बागड़जी ॿेले जे अमलदारनि मुबैना तौर ते सरकारी वणनि जी वाढी बाबति ॿेले खाते जी हज़ारें एकड़ ज़मीननि राशि अमलदारनि मुठभुगड़नि में गिरवी करे छॾियो आहे। ॿेले जी ज़मीननि ऐं वणनि जी वाढी खां रोकण ते ॿेले जे अमलदारनि अब्दुल कादिर महर ऐं ॿियनि मथां उल्टो जड़तू केस दाख़िल कराए छॾियो आहे। बदस्तूर पनुआकिल समेत सखर सर्कल जे ॿेलनि में वॾे पैमाने ते ग़ैर क़ानूनी वाढी ऐं सरकारी ज़मीननि ते कब्ज़नि जो सिलसिलो तेज़ बणियल आहे। सुल्तानपुर जे नर्सरी ते बि वॾे पैमाने ते कब्ज़ा थी विया ऐं वणनि में बि कात कुहाड़ा पयल। मुबैना तौर ते डीएफओ सखर होश मोहम्मद शर, आरएफओ एहसन बुरड़ो ऐं संदसि माफ़िया ॿेलनि जी तबाही पुठियां पयल निशानदेही कंदड़नि ते कूड़ा केस ऐं ख़तरनाक नतीजनि जूं धमकियूं ॿेला बचाइण बाबति अवाम जे एहतजाज जो फॉरेस्ट चीफ कंज़र्वेटर बि नोटिस न वरितो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।